Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई वाली तो सा खैर ता है ना। हाँ भाऊ नशा टुट रिया हन कॾहिं हालत अहिड़ी लॻी पई आहे। पर मवाली तू हिते झंग में करी छा थो? अदा भाऊ इहा हिकिड़ी दर्दनाक हेबतनाक दहशतनाक इबरतनाक हिकु कहाणी आहे। मूं दीन दुनिया में हिकिड़ी प्यालीअ सां प्यार कयो हो। प्याली सा या पावली सा? प्यालीअ सां न पावलीअ सां। पर यार ख़बर अथव नशा टुटंदा आहिनि पोइ दिमाग़ कमु छॾे वेंदो आहे। पोइ इन जे करे वात मां अखर खुटी आहिनि। पावलीअ खे तो ॻोल्ही छा? हा साईं इन मामले में मां वॾो जासूस आहियां। हाँ पावलीअ खे ॻोल्हे हथु कजो छो त वलूअ खे कंहिं पकड़ायो। अच्छा अना वलूअ खे बि तो पकड़ायो? अरे तू त वॾो होशियार माण्हू आहीं। पोइ तू मवाली कीअं थिए? न मां आहियां मवाली पर जवान मवाली आहियां। पावली झंग में ना आहे, पावली तुंहिंजे दिलि में आ। पती तो हर भरू हुन खे ॻोल्हींदो। हा यार तुंहिंजी इहा ॻाल्हि बि सही आहे। पावली मुंहिंजे दिलि में थी रे मां वरी ॿार बि थो ॻोल्हियांसि। पावली ओ पावली छॾी कोन थी ॾे। अदी लाली काॾे थी थूना आणंदी वती? मां लालूअ खे पेती में लिकाए छॾियो आहे। कीअं? लालू त हाणे पेतीअ जे लिकण खां वॾो थी वियो आहे। मां त पंहिंजी भेण पावली खे ॻोल्हण आई आहियां। अरे लाली असां ठग आहियूं बिछड़ी आहियूं पर बेग़ैर त न आहियूं। अखियुनि में आया हुआ पावली जहिड़ी तुंहिंजी भेण ओड़ी तुंहिंजी भेण मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजी भेण। माफ़ कजांइ अदा, अलाए छो रिश्तनि त अरवाई खजी वियो आहे। वलू बि त असांजो पंहिंजो हुओ न। अदी उहो वल्लुओ ऐं ही ॾितल आहे। गैरत ऐं महिमान जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो हलिया विया न वरी कोन ईंदा आहिनि। ऐं वल्लुअ वटि न कॾहिं महिमान आया ऐं न वरी गैरत। पोइ भली तूं पक कर कुंड कुर्च ॻोल्ह सॼो घर पियो अथई। ही छा आहे? इहो मुंहिंजी मरहूम नानीअ जो बुरकू आहे। नज़र खां त टंगे छॾियो अथऊं। ठीकु आहे आदी मां हाणे हलां थी। मुआ तूं बि पंहिंजा इहे कपिड़ा लटा संभाले नथो रखी? केॾी महिल पकड़जी पए न पोइ तूं बि कल्लूअ खे सुञाणी थो। सॉरी बेगम। सेठ साहब मां माज़ूर कोटा में भर्ती थियल कड़क सूबेदार आहियां। चाह जी पतीअ जहिड़ो कड़क। कंहिं हल्के फुल्के जी ओता किथे वेंदो ई न आहियां। पर तव्हांजी ॻाल्हि ॿी आहे। सूबेदार सेम टू यू बाबा सेम टू यू। इहो वरी केरु आहे? मां पाण आहियां पाण। कंहिं हल्के फुल्के सूबेदार खे दावत ई कोन ॾींदो आहियां। बाक़ी तुंहिंजी ॻाल्हि कुझु ॿी। सेठ धनु मां ॾाढो गंदो माण्हू आहियां ऐं तॾहिं त तो मां धूंड जी धप थी अचे। सेठ धनु ख़बरदार जो मज़ाक कई अथई। मां मश्करनि जे ॻोठ में रहण वारो न आहियां। मुंहिंजो ख्यालु आहे त हाणे कम जी ॻाल्हि थी वञे। सेठ धनु ॾिसो हर को पेट लाइ आहे उन करे पहिरियां पेट पोइ ॿियो कमु। ठीकु आहे चांहि पीअंदे या थधो? मानीअ सां गॾु थधो हुजे बाद में चांहि ऐं उन खां पोइ मिठो। तूं त मानीअ में महांगो आहे। ख़ैर हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। इहे वलूअ वारा फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु थी विया अथई। अॼु जुमे जी निमाज़ खां पोइ मां हुननि जो फ़ैसिलो कंदुसि ऐं तूं वलूअ खे छॾे ॾे। ठीकु आहे सेठ साहिबु मां वञण सां ई वलूअ खे आज़ादु थो कयां। महिरबानी महिरबानी। सूबेदार वञी थो न? हा वञा थो पर पहिरियां किलो खनि बर्फी ऐं चांहि घुरायो त खाऊ आहे। हा बिल्कुलु पर घोॿाटो अचे। अहिड़ी बंदूक तुंहिंजो ठग आहे अक जी माखी जो बल्लू आज़ाद थींदो। अख जे मथां इहो छोॾो लाहे छॾ। छरिया मामा त आज़ाद थी वेंदो पर तोखे ऐं मूंखे आज़ादी कॾहिं मिलंदी? तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी कॾहिं थींदी? चिलकड़ी तूं फिक्र न कर मां रुगो रहाइश जो बंदोबस्त कयां। पोइ तोखे अहिड़ो भॼाईंदुसि जो तोखे गोॾनि में सूर पइजी वेंदो। बस कर मिठल बस कर। तो बि कल्याण कोन कयो। अॼु मामू वही आज़ाद थी वेंदो ऐं अॼु शाम जो फ़ैसिलो आहे। मिठल
तुंहिंजो ऐं मुंहिंजो हाणे कॾहिं बि मेलाप न थी सघंदो। ऐं मां कुते वारो ज़हर खाई पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि। चिलकड़ी इहो कमु न कजांइ चरी, इहो कमु न कजांइ। उहो बि ज़हर महांगो थी वियो आहे। असली ज़हर मिले कोन थो, पेट ख़राब थी पवंदई। त पोइ मां छा कयां? न जीअण थो ॾे न वरी मूंखे मरण थो ॾे। चिलकड़ी रो न, तूं रोई थी न त तुंहिंजो मुंहुं ईअं किनो थी थो वञे, ईअं किनो थी थो वञे, बसि किनो थी थो वञे। मिठल तूं त मुंहिंजी सॼी ज़िंदगी ख़राब करे छॾी आहे। तुंहिंजी ज़िंदगी ख़राब थी वई आहे, कंहिं मिस्त्री खां ठाराए थो अचां। बाबा मुंहिंजी साइकिल ख़राब थी पई, मां ठाराए आयोसि। त पोइ ठीकु आहे, मां बि वञां थी ऐं वञी कयां थी न पोड़े हाजी सां शादी। ऐं तूं सॼी ज़िंदगी वेठो मामा वलूअ जूं जुतियूं गंढजांइ, नोचीअ जा पुट। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे। लॻे थो मिठल इहो कमु बि कोन थियो आहे। अरे छोरा दंत टेड़े खिली छो थो, निशा चढ़ी अथई छा? बाबा जिन अॼु ॾाढो मरिया त जेरो हुजे हा त सोरहनि वालनि जो बुश्क जो पटको ॿधायांसि। अरे छो कहिड़ो ॾाढे जो कारनामो वणियो थी जो एॾो वॾो टिघो पटको थो ॿधायांसि? बाबा मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त ॾाढे छा सोचे तुंहिंजो नालो घोॿाटो रखियो। कसम भंग भटारीअ जो नाला त मूंखे ॿिया खोड़ अचनि था, पर जंहिं घोॿाटो लफ़्ज़ ॿुधां थो त शर्म खां कजो हेठि माण्हू त तूं घोॿाटे जो पुटु आहीं। वरी मथां इश्क थो करीं हिन बाटीअ सां जे भुल में माईअ जा माई त चौंपलानी भॼी पई अध मां, पोइ वरी एल्फी बि मूंखे वठणी पवंदी गंढे जॾहिं सिधो कयईं। अरे चुप कर, मुंहिंजो नालो बाबे मीर सोबदार सईद रखियो। मार पे मामा लालूअ खे मुंहिंजो नालो घोॿाटो रखी छॾियईं। बाक़ी इश्क फितरी अमल आहे, उन में इंसान बेवस आहे। मूं जहिड़ो बेहोश छा करे सघंदो इश्क जॻियो? बाबा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे छोरा। हा बाबा चई सही थो, इश्क आहे नाग ख़बर खाधनि खां पुछो। तूं त सॼो खाधो पियो पुछां कंहिंखां? बाबा मां बि पावलीअ जे इश्क में सफ़ा चरियो थी पियो आहियां। पावलीअ खे ॻोल्हण लाइ निकितुसि, कमंद में हलियो वियुसि न लधी, कणिक में हलियो वियुसि न लधी, जुअर में बाजरीअ में एॾो ॻोल्हियो मांसि, मूंखे पंहिंजी पावली न लधी। बाबा ॿुधा त पावली आख़िर हूंदी त किथे हूंदी? उन करे त जिथे पावली हुई त उते ॻोल्ही कान। मां बि झंग में ॻोल्हण वियो हुअसि, उते बि हिकिड़ो मूंखे बिशनी ठेंगड़ो मिलियो। उन खां मूं पुछो त भला इहा किथे मिलंदी, उन बि मूंखे सही न ॿुधायो। मूंखे बि चए त पावली तुंहिंजे दिलि में थी रहे चरिया, जेके दिलनि में रहंदा आहिनि उनखे ॻोल्हबो न आहे। जेको ॾिसांसि पियो हेॾे अंदरि बि ख़बर नथी पए, ऊंधे लॻी पई आहे, लाइट कान्हे दिलि में अंदरि न। तुंहिंजी दिलि में पावलीअ जो प्यार थो रहे, पावली त पाण अगवा थी वई आहे न। अरे हा बाबा, इहो अकुल त मूंखे आयो ई कोन। अरे दिमाग़ सॼो इन भंग सां भरिजी वियो थी। अकुल लाइ जाइ बची किथे थी जो तोड़ी अकुल अचे? न थोरो खानो खाली त झिकड़े पाछे, पर वाकई केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि, पावली जो न अतो न पतो। अते जी त मूंखे ख़बर न आहे, पर पावली खे पितो हुयो। मुंहिंजी धीउ बेपिती न आहे। अलाए ज़िंदा आहे भला न? कलू मुंहिंजी धीउ जेरी आहे, जेकॾहिं हू मरी वञे हा न त उनजो लाश लभे हा। ख़बर न अथई त लाश में धप थींदी आहे। धप तो जहिड़ी उगरी जी थी सघे थी। तूं ज़िंदा आहीं, पोइ बि मुंहिंजे नक जा वार साड़े छॾिया अथई। रक्षर त खे त शक थो पवे त पावली भॼी वई आहे। ईअं न चओ, भॼी वञण खां बहितर आहे त पावली मरी वञे, छो जो भाॼो कड़ धी जो दाग कैंसर खां वधीक आहे। माण्हू मूंखे ताना हणी मारे छॾींदा। कलू मूंखे पावली ते शक हुयो, मूं तोसां कॾहिं बि ॻाल्हि कान कई त पावली मवाली सां इश्क कंदी हुई। छा इन बकर सां पई चक्कर हलाए तो मूंखे हिमल ॿुधायो आहे? जे मां इन मवाली खे उफट न मारियो त मां पंहिंजे पीउ जो पुट ई न आहियां। सुरीली
कुहाड़ी किथे आ? एॾी गैरत न कर कलू, बुख मरी वेंदे। पावली का पितल जी काने का जम वाली सिर जे हेठां लिकाए छॾींदो। मूं त मिड़े शक जी ॻाल्हि कई। भली बुख भरम जी शल वञे निशान। सुरीली बेगैरतन वरी कहिड़ा पंगुला ठारा आहिनि जो मां बुख मरी वेंदुसि। अॼु मवालीअ सां घटि कोन कंदुसि। रख शर्त। मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई। हाणे ॻाल्हि ॿुध कल्लू। आबा साहब मां हिन पासे आ, इन पासे लालू आ। बाबा हुजी कहिड़े बि पासे ॻाल्हि कननि सां ॿुधबी आहे, तोखे ॿुधण में त अचे थो न। हा तूं ॻाल्हि कर। जेकॾहिं पावली अॻुवा थी वई आहे त हींअर ताईं तव्हां ॾे भुंग जी चिठी छो न आई? अव्हांजो मतिलबु छा आहे साहब? असल में छा आहे त पावली अॻुवा थी न आहे, पावली भॼी वई आहे। साहब इहो पंहिंजो चिॿो वात संभाले ॻाल्हाए। असांजी छोकिरी मरी त सघे थी पर भॼी नथी सघे। छो भॼी नथी सघे? मंडी आहे या पेरनि में कंडा लॻल अथसि? न को मंडी आहे न को पेरनि में कंडा लॻा अथसि। असल हुनखे शब को यारा थियो ॾिसंदी न आहे। पर ॿुधो, थी सघे मरी वई हुजे। इहो बि नामुमकिन आहे, उहो मरी न वई आहे। छाजे करे हुन वटि किराया नौकरी कोन्हनि खे? त पोइ काॾे वई आहे? बाबा अॻुवा थी वई आहे। हा अॻुवा थी हूंदी या वरी कंहिं मुसीबत में फाथी हूंदी। ख़ैर असां कोशिशि करे रहिया आहियूं। मां तव्हांखे जल्दी ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। बाबा तव्हां पाण मूंखे पावली हथ करे ॾियो न। कल्लू माफ़ कजां, मां अॻु ई 2 माहियुनि में दिलचस्पी वठी ऐं 12 ॿार पैदा करे चुको आहियां। ऐं हाणे त मुंहिंजे ख़्याल में त ख़ैर डोंट वेरी बी हैप्पी। मां थाणे ते हलां थो, राति वारी मानी मोकिले छॾिजां। संभाल कल्लू साम्हूं वेठो आहे, मां छा कयां? कल्लू न टेबुल बाबा पावली पक्की मिट्टी जी ठहियल आहे। ईअं शादी लाइ राज़ी कोन थींदी, हुनखे शादीअ लाइ राज़ी करिणो पवंदो। हा ज़बरदस्ती जी मेहंदी बि लाइ बि आहे। असां अम्मा ऐं बाबा जो ज़बरदस्ती निकाह पढ़ाईंदासीं। छोकिरा तकड़ न कयो, तकड़ कम शैतान जो आहे। असां कहिड़ा फरिश्ता आहियूं। मां हिकु चकर ॿीहर पावलीअ खे राज़ी कयां थो, मन को पावली राज़ी थी पए। बाबा तूं अॻ में अहिड़ियूं कोशिशूं करे चुको आहीं। असांखे ॾाढो मथे में सूर आहे, अम्मा ईअं राज़ी कोन थींदी। केरु पे हिकिड़ी कोशिशि करे ॾिसां थो। हा साईं कर कोशिश। हे जो सिली सिली आंदी है हवा किथे रोंदा होवेगा। अरे न बागा, इहो गानो न हला, सिंधी को गानो हला। बाबो मारे छदी कौन मरदो पितो था चपड़े मरदो। अरे खन उठ बाबे को खा। हाय बाबा ले खेलता है वे हां वे साथियों चालो तो मुझो ग्रह बचे वात में विथवा तोखे मां अज जिंदा कोने छड़ी दस बाबल माला अरे तो मुझा जिगर जेरा चलाए छरिया बाबल ही मुंह मथो मुजवा मुके छा जेला था मारियो। ये मुझो अंदर सड़ी हुआ बाहे थी मरे मोचे अंदर में बाहे तो पो किनो पानी पी बाहे विसाए छड़ मुके छा जेला तो मारी। अरे मिठल यो जो को हर ॾिसी थो न जेको मुंहिंजी बनीअ ते थो हले ई मुंहिंजे दिलि ते थो पियो हले अंदर में थो पियो हले। बाबल तव्हां ज़मीन पाण लालू खे ॾिनी आहे हाणे मुंहिंजो मुंहुं मथो छो था पिटियो। भलू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरो ज़रूर खणे। माने लालूअ खे ज़िंदा नथो ॾिसणु चाहियां, माने जो लाश ॾिसणु थो चाहियां। लाश हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल इहो नामुमकिन आहे।
छो त टिकेट तव्हांजी कटिजी वई आहे। छा मतिलब? मतिलब त राइटर तव्हांजो वाइंड अप लिखी छॾियो आहे। पोइ इन लालूअ सां गॾु राइटर खे बि माराइण जो बंदोबस्तु कर। अॼु ई बल्कि हींअर ई गुंडनि सां राब्तो कर। हज़ुर बाबुल कयां थो अहिड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे। अदा गोलू मोली घुराए बाबा जो हिंसा निकाह था करायूं। ठीक है भोलू सलाह भली आ वारो क्यों मुखे मौत कबूल है बाकी गे बात जो पुट कबूल ना है। माना बाबू ओ माई अम्मा मश्करन जी गोठ जी तमिरे ही खेरा असा दा मश्करी न कर छोजो असा मश्करी में अलग केतरा मानू मारे छजान। ता जड़ी शैतान जी मां थियण का चंगो है मां बे औलादी सही आया। अदा मुखे इजाजत दे त हिन के मां कन्न में चकोणा। हाने जे इनकार कई न कुकर वारी सीर विजी छंदो साए। ठीक है पेरा मुझी एकड़ी शर्त है। केरी शर्त आ बुधा? पेरा मंगनी थींदी पो वनवा थींदो पो मेहंदी ऐं पो निकाह। मुखे कबूल आ अज रात ही मंगनो थींदो मंगने जो बंदोबस्त कयो। मां जेल में चङो हुउसि इहो फैसला पड़ा कराए मोरी ज़मीन वारे दुश्मननि खे ॾियारे छॾी। सॼो ॾींहुं जेको ताड़न वॼाइण वारो उहो त ज़मीन खेड़े। अरे ज़मीन खेड़े तो मुंहिंजो अंदर थो सड़े अंदर। 6 महीना जेल कटे चाहां त घटि में घटि ज़मीन त बचाया न। अरे इन खां त सुठो त मां जेल में चङो हुउसि उहा दाल जेल जी पियो खावां। जेल में न जेल माण्हुनि जे लाइ ठाहिया आहिनि गिदड़नि जे लाइ न। मुंहिंजी चङाई छुटी रहंदो मुंहिंजे मथां थो आकरो थिए। हाणे इहो को केस हो? हाँ इहो केस को वॾो कोन हुयो नंढड़ो केस नंढड़ो केस। इन लालीअ जी अॻुवा जे केस मां के ॾींहं आज़ाद थी वञा। बस बस फैसलो करे छॾियोथमि। इन लालूअ खे मां ददम ददम सिधियूं बंदूकूं सीने में ठोकींदुसि। हा हाणे मूंखे ॿुधा त जेकॾहिं मां ईअं कयां त इन खून जे केस मां कीअं आज़ाद थींदुसि। अदा मांखे ख़बर आहे त तोखे पर फुटंदा ऐं तूं उॾामंदे जेके ॾेह ॾिसंदा जेको थिए जेको लालूअ खे मारण जी का बि ज़रूरत कान्हे। लालूअ जो सॼो साह अथई लालीअ में जीअं तुंहिंजो मिल्कियत में साह अटकियल आहे। इन लालीअ में त मुंहिंजो बि साह आहे। पोइ जे ईअं आहे न तूं लालूअ खां लालूअ जो साह खसे वठो लालू पाण ई मरी वेंदो न रहंदो बांसु न वॼंदी बांसुरी। अरे लालू बंदूकुनि सां कोन मरंदो छो त लालू हिन ड्रामे जो हीरो आहे ऐं पाकिस्तानी फिल्मनि ऐं ड्रामनि जा हीरा न आहिनि मरदा। सभु हीरा आहिनि सुञाणा आहिनि। तूं फिकुर ई न कर अदा मां पाण हिन लालूअ खे लामारा ॾियाराईंदसि सिर्फ़ु हिकु दफ़ो इहो धनो मुंहिंजे धोखे में अचे वञे। इहा धोखे वारी ॻाल्हि दिलि में रखजांइ बताई करिए अल्लाह तुहारा। अरे अदा अलाए छा थो ॻाल्हाए मां को कचियूं कोडियूं खेॾियूं आहिनि न हाणे तपऊं 12 चको। अरे रोई छोती छा थियो अपने दे कब्र जो में पोड़ी आ रहा है छा? लालू मां पावली खे यादि करे थी रहां मुंहिंजी भेण लाइ कहिड़े हालनि में हूंदी। हालनि में ॾे ख़बर पावली माणे खे झंडीअ ते रंग कराइण वई आहे छा? पर तूं फिकुर न कर दिलि न हार पावली अची वेंदई। लालू केतिरी देर थी वई आहे मुंहिंजी भेण अञा न आई। अरे जीअं देर तीअं ख़ैर चरी न लालू हिन देर में ख़ैर न आहे हीअ देर कारीहर वारा डंग थी हणे। मुंहिंजी मिठड़ी लाली चांहि जी प्याली जेकॾहिं पावली देर कई न ख़ैर आहे सवाई थींदी सवाई। लालू पावली प्यार जो परणो न आहे कयो हू अगवा थी वई आहे। मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई। अख में आसोड़ा सिधो तो अख में तू भी मुझे अख में कखवा ही मुआ सांडरा काडे पैर पसारा थी मुझे हाथन जी चाल वारी नई जवान छोकरी वना थी ने तो वारे सेठ धनु वडे बच जा ने बेसुरे का
धनु धोबी हणंदो थी गोबी पो मयार न जाए मूंखे जॾहिं धनुअ खे ॾिसंदी आहियां त हियां ठरी पवंदो आहे पोइ भली कंहिंजो हियां सड़े त सड़े मूंखे परवाह न कॾहिं कॾहिं हिन वीचारे घोबाटे जे सड़ियल हाव ते बि छंटो हणंदी कर मोहबत सां न पर सवाब जी नियत सां कॾहिं त मुरकंदी कर मुंहिंजी मिठड़ी सदको वञाए ना अथऊं वाह कॾहिं मोहड़ो धोई आहीने जी टुकड़ी खणी बूथ ॾिसंदो कर कंहिं बि एंगल खां जेकॾहिं तूं माण्हू लॻे थो पियो त मां तुंहिंजी मयारी मूंखे त तूं बिना मुंहं धोते ज़कूटे जिन जी औलाद थो लॻे हाय हाय जहिड़ो बि आहियां त तूं जो कुठल तूं कुठल न आहे मोल आहे मोल ईअं थो लॻे ॼण हाणे कब्र मां निकिरी आयो आहे माण्हू आहे बि जेको बीठो थो मस्तु सां ओ यो थी ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं छो थी रोई मां तू रोई थी न त तुआरी नानी मूंखे यादि थी अचे कि रोई 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 थी वई बस मामा मां पंहिंजी किस्मत ते थी रोआ मां तुंहिंजी किस्मत ॾाढी सुठी आहे अहिड़ी किस्मत खां त मां बदकिस्मत भली आहियां मामा वलू सोने जो चमचो त आहे पर पीअण जे लाइ सुती न आहे पंसार जो दुकान खोले त तोखे सुती वठी आणे थो ॾियां भला भला बिस्तर त आहिनि पर निंड न आहे मामा वलू निंड न आहे माण्हू त आहिनि पर मोहबत न आहे माण्हू पाण लॻा पिया आहिनि बीमार मोहबत किथां मिलंदी मूंखे हू ॿुधाए त तूं चवणु छा थी चाहीं मां कुझु नथी चवणु चाहियां सफ़ा असली हू बहू माणे ते वई हू जॾहिं माणे रोंदी आहे न अहिड़ो बूथू किन्नू कंदी आहे अहिड़ो किन्नू कंदी आहे जो ॿ ॾींहं त मां मानी कोन खाईंदो आहियां मामा वलू अम्मा न मूंखे विकिणणु थी चाहे मां तुंहिंजी शादी थी करणु चाहे हिकु न हिकु ॾींहुं न्याणीअ खे पंहिंजो घर छॾिणो पवंदो आहे माणे जेकॾहिं भला 2-3 रुपया तुंहिंजे संग जे लाइ वरितई त कोई इहो विकिरो न चइबो मूंखे अमीर सां न पर कंहिं ग़रीब सां शादी करणु थी चाहियां ठीकु आहे जेकॾहिं तूं ग़रीब सां शादी करणु चाहीं थी न इहो जेको कल्लू वारो नौकर आहे न नूरो उन सां तोखे शादी कराए मामा जेकॾहिं घर में को नौकर वेठो आहे त पोइ इन कल्लूअ जो नौकर छो पापा असांखे ॿियो बि मुफ़्त में नौकर मिली पवंदो तूं न सम्झी सघे बाबा आहे तो कंजूस मक्खी चूस जेको मुंहुं सची जे 100 जो न आहे तो कंजूस मक्खी चूस जेको मुंहुं तेरे सखी जे 100 जो न हुजे फकीर साईं असांजे बि घर पैर भरे अच शामी पीर भरे जा मिट्टी में तो भरे ना गप में भरे जा छा न बरकत जा पैर भरे अचो फकीर साईं बरकत सां मां नया ॻाल्हाईंदो मूंखे वणंदो ई न आहे मुंहिंजो मतिलबु आहे त असांजे घर अचो माई सुरीली फ़क़ीर जे धंधे जो टाइम आहे त तुंहिंजे आंगण जी तुंहिंजो घर ज़रूरु कंदो कयां फकीर साईं मूंखां का ग़लती थी आहे छा जो तव्हां नाराज़ आहियो न माई सोन जी देग साए सूमर ते निकिरंदी पोइ अॼु अचनि राजा जो थियो न इहो साओ सूमर कॾहिं ईंदो जॾहिं तूं मूंखे 5 दफ़ा 500 जो साओ नोट ॾींदे त साओ सूमर बची ईंदो हा ठीकु आहे पोइ तूं उते बि त मां 500 जो नोट खणी अचां हा पोइ देरि न कर जल्दी कर 500 ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।